अस्सलाम वालेकुम जी। मुझो नालो हाजी सावल खान बिजाराणी आहे। मुझो घर ये सामो कैडेट कॉलेज जे अॻियां असांजो ॻोठ आहे जेकी असां नाजायज़ी थी आहे। हिन साल फाइटर बिज ॾिनो वियो आहे असांखे। महाराज बागड़ी ॾिनो आहे हिन वाणे दर्शन बागड़ी कंदकोट वारे। हे असां बिज ॾिनो 10 सालनि खां वठी असां बिज वठंदा आहियूं, हिंदाणा कंदा आहियूं। जहिड़ी हिन साल असां ज़्यादती थी आहे। अहिड़ो बिज आहे जेको बिज में हिंदाणे में हिते पितो बि न आहे, कोई पितो ना है ज़मीन में, वाड़ीअ में पितो भी ना है, खाली लगी पई है ज़मीन आ मुझी में हिंदाणा पोखियल है। 10 सालन का केतरनि सालन का कंदा आहियूं असां फाइटर वारनि जो। असांखे अल मदीना कंपनी जो नालो तो भलो आहे। ही अल मदीना कंपनी आहे जंहिंजो नालो तो भलो आहे, पर बिज असांखे नकली ॾिनो वियो आहे। हेड़ी असां ज़्यादती कई आहे हिन महांगाई जे दौर में। हर केतरे में जरेब लगो आहे। हे बागड़ी महाराज आहिनि, असांजा राहक आहिनि। हिननि सां वरी ज़्यादती थी आहे। असांजो लखे रुपए जो नुक़सान थियो आहे। असांजो हज़ारो कयो वञे। काफ़ी टाइम गुज़री विया आहिनि त कारनि खां वठी अच्छा अची विया आहिनि त बिज थींदो अचे थो पियो त हिमल हेल अला छा बिज के नकली बिज ॾिनो वियो आहे असांखे। छा आहे काई ख़बर असांखे नथी पए। नकल बिज अला छा आहे। हिन बिज जो हज़ारो असांजो कयो वञे। अब्दुल मालिक मुझो नालो आहे। हीअ असांजा हिंदाणा आहिनि। हिन में का शइ फ़र्क़ु कोन्हे। असांखे दर्शन लाल बिज ॾिनो आहे कंदकोट वारे। 2 नंबर बिज आहे। दाणू न तूं ॻाल्हाए न, तूं ॻाल्हाए बोली न। फाइटर केका वतो थी दर्शन महाराज मतो थी कंदकोट दर्शन कंदकोट। अच्छा कंदकोट मदीना सीट वारन जो। हां मदीना सीट वारन आहे नचो आहे हिंदाणो न मजो न घटी। तुजो छा चवणा मुजो ये चवणा बिज खर्च इलाही थी हला अरे तुम्हारे वजह से ना एड़ो ही मां जेको अल मदीना सीट वारन के चवण चाहां थो त खुदारा असांजी हेल्प कयो ऐं असांजे फसल जी हिमायत कयो। असांजे फसल न कयो। हिंदाणनि में पितो न थियो आहे। ॿियनि जा गाॾियूं भरण ते तयार आहिनि, असांजे में पितो बि न आहे। अहिड़ो ई असां DC कश्मीर एट कंदकोट खे बि अपील था कयूं ऐं वकीलनि भाइरनि खे कोर्ट सगोरी ऐं साफ़ी भाइरनि खे बि अपील था कयूं असांजी खुदारा हेल्प कई वञे, असांखे हिन नुक़सान खां बचायो वञे। असांजो लखे रुपयनि जो नुक़सान थिए थो।